अज रात आया नाना मेहमान मदीने में। गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाजत आ। बचड़ो काढे बि वेंदो आहे अम्मा जे कदमनि ते किरी चवंदो अम्मा दुआ कजां। बचड़ो काॾे बि वेंदो आहे पंहिंजे दिल पर बाबा जे कदमनि ते चिरमियूं ॾेई चवंदो बाबा दुआ कजां। दुनिया जो नेक बचड़ो अबे अम्मा जा कदम चुमंदो आहे। अॼु उहो दुनिया जो बचड़ो जंहिंजे नाले जे करे रब जहन्नम खां जहन्नम उतारे छॾींदो आहे। अॼु उहो इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुझे महबूब मुस्तफा जे मज़ार पुर अनवार जे मथा वेही करे कदमन के चुमियूं ॾेई करे चवे थो नाना सॼी जिंदगी दुनिया ॾिठो कुलड़न ते सवारी करायई सजदन में पुठड़ीअ ते सवारी करायई दुनिया त कोन समझो हिय सवारी कहिड़ी आ पर ओ मुझा नाना तुझे ज़ात के भी खबर हुई जैसा सौदो कये उनके भी खबर हुई मां हुसैन के भी खबर हुई। अज तुझो वायदो पूरो करण जे लाइ ओ मुझा नाना अज तुझे शहर के छॾियां थो मूंखे इजाजत दे। गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाजत आ। छो त तुझे नवासे जी हिया आखिरी ज़ियारत आ। छो त तुझे नवासे जी हिया आखिरी ज़ियारत आ। बधी पंहिंजो रखियो आमू बधी पंहिंजो रखियो आमू सामान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में। पई ईंदी दुनिया सारी पई ईंदी दुनिया ईंदुस वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में। सुगरा जी अथई पारत हुआ हितड़े अकेलिया। अज ॾींहं ते तव्हांखे इहो कंहिं बि कोन ॿुधायो आहे त जॾहिं सभु वञनि पिया त सुगरा खे छो न वठी विया। ॿुधो अथव चओ त न कोन ॿुधो अथव चओ त कोन ॿुधो अथव टाइम मिलियो त ॿुधाई थो अॼु लेकिन शेर पूरो कयां। सुगरा जी अथई पारत सुगरा जी अथई पारत हुआ हितड़े अकेलिया। न की भाओ न भेड़ो अथस न संदस का सहेलिया। न की तरजो वरी को आ न की तरजो वरी को आ दरबान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में। पई दुनिया ईंदी ईद से पई दुनिया ईंदी ईद से वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में। हाणे मूंखे जवाब दे चई त सिधो करबला हला जे चई त तोखे बीबी सुगरा जी हकीकत ॿुधायां त उनखे करबला छो न वठी विया।
गाल हिकड़ी बुधाइंदो मैं टाइम तुझो पूरो थी वियो आ बियो वाधू दिनो थमे जल्दी बुधा टाइम थो वने जल्दी बुधा छा बुधाए बई कोन गाल हिकड़ी हलंदी करबला जो वाक्यो वडो आ हिकड़ी बुधा जल्दी कयो बीबी सुगरा जो बुधाया बुधाया त मदीने मां जने सब विया त उनखे छो न वठी आ आए हाय इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी रुबाब नालो याद कर छा नालो आ सुणी साण रुबाब सां जने इमाम आली मकाम जी शादी थी रही आ जने शादी जो टाइम करीब आयो आ इमाम हुसैन सुनो ओ मुझा दोस्त अजीज गौर कर जॾहिं शादी जो टाइम हूंदो आ घोट जी तमन्ना हूंदी आ वॻो मूंखे मुंहिंजी अमड़ आणे ॾे त पायां टोपी पंहिंजे हथड़नि सां मूंखे बाबो पाए त पायां दिस्तार मुझो जानी दिल भर बाबा बधराए त बधा मुझे इमाम आली मकाम जी इमाम हुसैन सुने जो निकाह थी रहियो आ न सुनो अली बाबा मौजूद आ न अम्मा फातिमा ज़हरा मौजूद आ रोई सिधो मुझे महबूब मुस्तफा जे रोज़े अतहर ते आयो आ सजी रात कदमन में बेही रोण लगो ओ मुझा नाना साल गुजरी वियान दीदार कोन कयो आ ओ मुझा सोना नाना दीदार कोन कयो आ जे कदे दीदार थे हां अज मुझो नाना साईं मुखे पंहिंजे हथड़न सा दिस्तार पाराए मुझे निकाह में शरीक हुजे हां मुझे करीमा का दीदार फरमायो त ओ मुझा बचड़ा हुसैन फिक्र न कर मां मुस्तफा तो खे दुआ तो कया वनी शादी कर अल्लाह तो के जेको बचड़ो दीदो ओहो सिधो सो मथे खां वठी कदमन ताईं मां मुस्तफा जहड़ो हुंदो तवज्जो सां ॿुधो कॾहिं न ॿुधो हूंदई जेडी मल मुझे सुने इमाम अली मकाम डिठो त मुझे नाना जो रहमत जो दरिया जोश में अर्ज कई ओ मुझा महबूबा नाना जॾहिं तो दिल पर जहिड़ो बचड़ो रबो ॾेई रहियो आ त पोइ आका कुर्ब थे अम्मा बतूल जी भी सिक अंदर साड़े छॾींदी आ जिगर फाटी पवंदो आ त पोइ मूंखे पंहिंजे अम्मा जे सूरत वारी भी वठी ॾे मदीने जे मीर फरमायो बच्चा हुसैन वञ इन घर वारी मां तोखे न्याणी रब उहा ॾींदो जेका हू बहू मुझे फातिमा ज़हरा जहिड़ी हूंदी पर सूरत जो ख्याल रखजा छा जो ख्याल रखजा गाल्हा सूरत जो ख्याल रखजा ख्वाब पूरो थी वयो इमाम अली मकाम बीबी रुबाब साइण सां शादी कए पुटड़ो जाओ जजो नालो अली अकबर केरा गाल्हा जंहिंजो नालो अली अकबर इमाम हसन खे रब मथे खां वठी करे सीने ताईं मुझे मुस्तफा जहिड़ो बनायो इमाम हुसैन खे अल्लाह सीने खां वठी करे कदमन ताईं मुझे सुणे हुसैन मुझे सुणे महबूब मदीने वारे मीर जहिड़ो बनायो छो त या अल्लाह जी रज़ा हुई अज मुझे मुस्तफा जी रज़ा आई आ अल्लाह चए तो महबूब तू घुरी न ॾियां इहे कीअं थो थी सघे सुनो अली अकबर जॾहिं मुझे इमाम हुसैन जो बचड़ो दुनिया में आयो आ जेतरा भी सहाबा उन्हनि जी तारीख़ खोले ॾिस मुंहिंजा दोस्त पढ़ जॾहिं अली अकबर सुनो मदीने मां निकिरे पियो त सहाबी रोई पिया चवनि दिलबर भला जे ॿिया वञनि था त तूं न वञ छो त जॾहिं तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदा हूं मदीने वारे मीर जो दीदार ताज़ो थी वेंदो आ हयातुन नबी चओ जो केरा
हयातुन नबिया सुनो अली अकबर मिली वयो शबीह मुस्तफा मिली वयो उन खां बे नंबर ते जॾहिं न्याणी जाइया जे जो नालो सुगरा रखियो वयो आ उनखे मुझे करीम रब्बहू बहू अम्मा फातिमत ज़हरा जहिड़ो पैदा फरमायो आ। जॾहिं अम्मा फातिमत ज़हरा जे शबीह मुताबिक उन जे शक्ल जहिड़ी उन जे पाक चेहरे जहिड़ी अल्लाह न्याणी ॾिनी त तोखे ख़बर कान्हे का जो फ़कीर सजण साईं जो ग़ुलाम थो ॿुधावई अॼु दिल जा कन खोले ॿुध अम्मा फातिमत ज़हरा एतिरी त परदेदारा एतिरी त परदेदारा जो जॾहिं अमीर हमज़ा सोने जे मज़ार ते वेंदी आ काॾे वेंदी आ ॻाल्हा अमीर हमज़ा सोने जे मज़ार ते वेंदी आ सोने अलीअ खे फरमाईंदी आ ओ मुंहिंजा घोट अली ओ मुंहिंजा घोट अली मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आॾो थो हले मां विच में थिया तूं मुझे पोया थी तू मुझे पेरन जे मथा पेरी दो अच दुनिया के इहा बि ख़बर न पवे त न सोने नबीअ जे न्याणीअ जे पेर जो नंबर कहिड़ो आ। एतिरी परदेदार गला गला एतिरी परदेदारा रुगी दुनिया में न अज तोखे महशर जे मैदान में खणी हला ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो कहिड़ो दिहाड़ो क़यामत जो दिहाड़ो थींदो नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो तमाम अंबिया मौजूद हूंदा आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मुझे महबूब मुस्तफ़ा ताईं तमाम नबियन जो घर वारियूं भी हूंदियूं उन्हनि जूं न्याणियूं भी हूंदियूं उन्हनि जा बचड़ा भी हूंदा मुझे महबूब मुस्तफ़ा जी पाक दामन न्याणी भी हूंदी। चओ त दुनिया में इहा हिक ख़ातून पूरी कायनात में जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो फातिमतु बिदअतु मिन्नी हीअ फातिमा मां मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो चाहे मां मुस्तफ़ा जे ॻाल्हाए सही चाहे मां मुस्तफ़ा जे उहा कायनात जी हिक न्याणी आ जह महीने जो महीनो नमाज पढ़िया साल जो साल नमाज पढ़िया सजी जिंदगी नमाज पढ़िया बचड़ा भी जावा हसन भी जाओ हुसैन भी जाओ ज़ैनब भी जाए बचड़ा भी जमदाव्या पर मुझे बतूल साईं जी हिक नमाज भी कज़ा कान थिया। दुनिया जे अंदर अंबिया भी आया उन्हनि जूं अज़वाजे मुतहरात भी आयूं उन्हनि जूं न्याणियूं भी आयूं अम्मा मरियम जड़ी पाक दामन औरत भी आई बीबी आसिया जड़ी औरत भी आई बीबी हाजरा जड़ी भी आई जो आयूं त सभई पर मुझे हसनैन जे अम्मा जड़ी काई कान आई आ हसनैन जे अम्मा जहिड़ी काई कान आया उन हसनैन करीमैन जे अम्मा जे मुतालिक मुझे मदीने जे मीर फरमायो जेडी मल क़यामत जो दिहाड़ो थींदो कहिड़ो दिहाड़ो क़यामत जो दिहाड़ो थींदो तमाम मखलूक हुंदी अल्लाह ताला जिब्राइल के फरमाइंदो जिब्राइल जी रब्बे जलील ऐलान कर या अहलल महशर ओ महशर जे मैदान में आदम खां वठी करे मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते तमाम अंबिया मर्दो खवातीन हुक्म थींदो नकिसू रुऊसकुम पंहिंजा सभई कंध हेठ कयो काथे ऐलान थींदो गला गला काथे ऐलान थींदो महशर जे मैदान में अल्लाह ऐलान कराइंदो जिब्राइल ऐलान कर नकिसू रुऊसकुम पंहिंजा कंध हेठ कयो जॾहिं कंध हेठ कंदा अल्लाह फरमाइंदो वगुद्दू अबसारकुम पंहिंजूं अखियूं पे बंद कयो कंध भी हेठ कयो अखियूं भी जॾहिं कंध हेठ थींदो आ त अखियुनि बंदि करण जी ज़रूरत छो पवंदी आ जो हेॾे होॾे थोड़ी नज़र पवंदी आ रब तो चवे इहा नज़र भी मां खुदा बर्दाश्त नथो कयां
वगुद्दू अबसारकुम हत्ता तुरीदु तमुर्रु फातिमत बिन्त मुहम्मद। जिब्राइल ऐलान करे चो तमाम महशर जे मैदान में रहण वारो पंहिंजा कंध भी हेठ कयो, पंहिंजो अखियूं भी बंद कयो, चो त 70,000 हूरन जे झुरमट में मुझे मुस्तफा जी बचड़ी पुलिस रात तो गुजरण वारी आ। कंहिंजे ला हुकुम थियो चो अम्मा फातिमा ज़हरा ला, कंहिंजे ला हुकुम थियो अम्मा फातिमा ज़हरा ला। वो जेका मदीने में सुगरा रही आ उन जी सूरत कहीं जहिड़ी आ, गाला गाला कहीं जहिड़ी आ। इमाम आली मकाम जने दुआ घुरी ओ महबूबा अम्मड़ जी जल जी सिक लगंदी आ, हाँ गरी पवंदो आ, अम्मा अम्मा है ओ मुझा महबूब ॾाढी सिक लगी आ। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जने बिशारत फरमाई बीबी सुगरा दुनिया में आई आ, मुझे महबूब मुस्तफा जे पाक दामन न्याणी चो त पंहिंजे ॾाॾी अम्मा फातिमा ज़हरा जे सत में रब पैदा फरमायो आ। मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन जेॾी महिल काफ़िलो तैयार थो थिए सभु वञनि था, हिकिड़े पासे मासूम न्याणीअ खे मुंहिंजा दोस्त बीबी सुगरा खे साम्हूं ॾिसंदो आ, हिकिड़े पासे मुस्तफा करीम जे हुक्म खे ॾिसंदो आ। त जेकर दुनिया जे कंहिं बि इंसान मुंहिंजे सुगरा जो चेहरो ॾिठो त अंदाज़ो लॻाईंदो त फातिमा जो चेहरो कहिड़ो हुयो। कद ॾिसंदो त कद जो अंदाज़ो लॻाईंदो, कदम ॾिसंदो त कदम जो अंदाज़ो लॻाईंदो। जेको ख़ुदा भी नथो चाहे मुझो मुस्तफा नथो चाहे त मुझो हुसैन भी नथो चाहे। ख़बर पई त छाजे करे बीबी सुगरा मदीने रही आहे, ख़बर पई अॻु में कोन ॿुधो हुई, अॼु ॿुधई। हाणे टाइम तुंहिंजो तमामु गुज़रे, मां बि ॾाढो ज़ोर लाथो आहे, छा कयां तव्हांजे इश्क मोहब्बत खे ॾिसां थो चवां थो अञा हलां, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सच पुछो त थक बि एॾो आहे, रोज़ प्रोग्राम आहे। अञा हिकिड़ी ॻाल्हि भला करबला खां अॻिते जी ॿुधाई, हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई त तोखे यकीन ऐं ईमान कामिल थिए। जेको कमज़ोर हूंदो आहे उहो ॿिए जो सहारो वठंदो आहे, इहो सच आहे या न? ॿिए जी टेक केरु वठंदो आहे? जेको कमज़ोर हूंदो आहे। पर रब त चङनि भलनि खे चयो त हथ विझो, ॻाल्हा ॻाल्हा अल्लाह ताला त हड़ीनी खे चयो त हथ विझो, रसीअ में सुक थियो। मौला असां त चङा भला हूं, असां त कमज़ोर कोन हूं। अल्लाह फरमाए तो कमज़ोर हई। मौला कीअं कमज़ोर हां? अल्लाह फरमाए जंहिं गस जे लामू न रसीअ खे हेठि लाथो आहे उते दुनिया जो कोई नथो अची सघे सवाइ मुंहिंजे महबूब जे। रब चए थो जेका रस्सी मूं तोखे चवां थो न, इहा रस्सी का हीअ टेंट वारी रस्सी थो रही आहे, इहा रस्सी ज़ाते मुस्तफा है, इहा रस्सी इश्के मुस्तफा है। अल्लाह फरमाए तो सभई उन में चंबड़ो, तू तो चई कमज़ोर कोन हा। रब चवे तो जे मुझे मुस्तफा जो नाही त तो जड़ो कमज़ोर बियो आहे ही कोन को। मो अल्लाह जादो तुंजी काई इज्जत कोने का। हा मां खुदा वट इज्जत हुंदी आ, उन जी हुंदी आ जेको दामन मुस्तफा में बई हथ मजबूत करे विझी वेही रहंदो। त तव्हां सां त कमज़ोर आहियूं न, पोइ कमज़ोर टेक वठंदो आहे। तव्हां सां इन करे हसनैन करी मैन जा निस्बत जा प्रोग्राम था कयूं। असां तोखे टेक जी ज़रूरत आहे त अमल कोन्हनि के, नेकियूं कोन्हनि के, मन इन सुहिणनि जे सदके में सुभाणे छो त हदीस ॿुधी थई न, हदीस ॿुधो, हदीस कुदसी। मदीने जे साईं फरमायो जन्नती जॾहिं जन्नत में वेंदा पुलिस रात तो गुज़रंदा, हिकिड़ो माण्हू गुनाहनि जे करे दोज़ख में हूंदो, काथे हूंदो? जवाब ॾियो। पुलिस रात दरमियान में आ, हिकिड़ो माण्हू दोज़ख में हूंदो, उतहूं ॾिसंदो त फलाणो बुज़ुर्ग वञी रहियो आहे, हक़ लकंदो ओ अल्लाह जाने कबाना मां फलाणो हां कज़ाकनि जे ॻोठ जे अंदरि असां उते आया हुयासीं। साईं कारी साहब खे, साईं कारी साहब खे असां पाण सिकंदर साहब खे पाणीअ जो ढुकड़ो प्यारियो हो। ओ मदीने वञण वारा फ़कीर सिकंदर ईअं न वञ, उहो पाणीअ जो गिलास यादि
कर मांखे भी वठियो हल मदीने जे मीर फरमायो जॾहिं नेक माण्हू हलंदो हेठों दाह थींदी रब चवंदुसि बीही रहंदो अल्लाह चवंदुसि त हाणे पंहिंजे इन पलांद खे उछला होॾां जहन्नम जी बाहि हूंदी जंहिंमें जबल जा पत्थर पिया सड़ंदा पर कामिलन जे कपिड़े जो पलांद हेठि ईंदो उहो नेको न में हथ विझंदो रब चवंदो तूं बि जन्नत में थो वठी वञी इनखे भी पाण सां गॾु वठियो हिकड़ो नेकोकार गुनाहगार के दोज़ख मां कढी जन्नत में वठी वेंदो निस्बत जे करे त पोइ ही अॼु कंहिंजी निस्बत चो इमाम हसन ऐं हुसैन जी आ कंहिंजी निस्बत ॻाल्हि कंहिंजी निस्बत चो जेके जन्नत जा सरदार आहिनि बीठा हूंदा चवंदासीं सोहणा बेशक जलसो त कोन कराए सघियासीं पर हेड़ी गर्मीअ में हे जेको चरियो हो तुंहिंजो दीवानो सजण साईं जो फ़कीर आशिक़ राज पर चरियो इन जो न ॿ कलाक घुट में असांखे वेहारियो तुंहिंजे इश्क में वेठा त हुयासीं न तुंहिंजे मोहबत में वेठा त हुयासीं न नारा त हयासीं पे न दिलि त तोसां लॻाए वेठा हसीं न सुहिणा पोइ हाणे असांखे छॾियो थो वञी मुंहिंजो लजपाल हुसैन फरमाईंदो त मां हुसैन छॾण वारो न आहियां मां हुसैन छॾण रस्ते में पिया वञनि हिकिड़ी औरत हुई उन औरत पाणीअ जो प्यालो पेश कयो पाण फरमायो कुराड़ी मदीने अची त असांजी दावत खाई वञिजां मदीने अची अलीअ जे बचड़नि जी दावत खाई वञिजां कुराड़ीअ चयो हा ज़रूर कुराड़ी मदीने में आई हुन खां ॻाल्हि लही वई इहे मार्केट मां थींदी हलंदी आहे इमाम हसन साईं जी नज़र पइजी वई कंहिंजी नज़र पई इमाम हसन सुणे जी नज़र पइजी वई इमाम हसन सुणे उन कुराड़ीअ खे फरमायो ओ अल्लाह जी बानी असांजी दावत ॾी त खाई वञो वठी आया उनखे दावत खाराए भलियूं 10 बकरियूं तोहफ़े में ॾिनो ओ वेचारी ग़रीब 10 बकरियूं ॾिसी करे हैरत में पइजी वई जॾहिं उतां निकिती त इमाम हुसैन चयो मुंहिंजी बि दावत रहेला हलिया मुंहिंजी बि दावत खाई वञो इमाम हुसैन दावत खाराए वरी 20 बकरियूं उन ॾेई छॾियूं आई त घरों कुराड़ी ग़रीब हुई जॾहिं मोटी त अमीर थी पई मोटे 30 बकरियूं कतार में बिहारे पोइ ते निहारे चवे थी ओ कुर्बदार सुहिणो भला एतिरो त ॿुधायो तव्हां केरु हो मां नथी सुञाणा इमाम हसन ऐं हुसैन फरमायो तूं सुञाणी या न सुञाणी असांखे जेको हिकिड़ो पाणीअ जो वटो प्यारींदो आहे असां उनखे कॾहिं बि कोन विसारींदा आहियूं तो बकरी हिकड़ीअ जो खीर प्यारो हो असां अलीअ जो औलाद हो बतूल जा बचड़ा हो सुणे नबी पाक जे कुलन जा सवार हो असां का तू हिते त कान विसरी हई पर क़यामत में भी तोखे कोन विसारींदासीं कमजोर हूं पाण खे कमजोर समझ ज़ईफ हूं ज़ईफ समझो जो कमजोर सही ज़ईफ समझी लेकिन आहियूं दीवाना आहियूं मस्ताना आहियूं चरिया तॾहिं त हेॾा कशाला कटे महबूब जे बचड़नि जो शान ॿुधण जे लाइ अची गॾु था थियूं तोखे मुबारक आ जो ख़ुदा अहिड़े दौर जे अंदरि जॾहिं पीउ पुट मां बेज़ार भाउ मां बेज़ार माउ धीउ मां बेज़ार ॾिस त सही त कीअं दीवाना ईअं पंहिंजे पाण खे ॿधियो वेठा आहिनि ॼण त जिस्म हिननि सां गॾु ई कोन्हे को 2 कलाक गुज़रिया न की उञ जी परवाह न की बुख जी परवाह न की घुट जी परवाह छो जो जिस्म हिते आ रूह यार वटा तॾहिं परवाह कान्हे का इहो सचाई या नाहे जॾहिं न दिल जो कनेक्शन रात जो ॾिसंदो रोड ते छोरा वेठा हूंदा मोबाइल हथ में इया कंदे सॼी रात गुज़री वई सुबुह ते भायो अब्बास जो सिज उभिरियो अदा खुदा जो कसम मूंखे त ख़बर ई कान पई छो चई मूंखे आवाज़ पे ॿुधम आवाज़ में ख़बर ई कान पई ओ छोकरा तोखे दुनिया जे बेवफा जे आवाज़ में रात लंघी वई ख़बर ई कान पई पर जे न तुंहिंजे दिल ते आवाज़ उन पाकन जो पहुचे त ज़िंदगी गुज़री वञे ख़बर ई कान पई इए दीवानो थी वञे इए परवानो थी वञे पर अल्लाह करे तोखे हो आवाज नसीब थे बस आखिरी गाल कह टाइम ॾाढो घणो थी वियो 2 कलाकनि जे पूरे थियण में बाक़ी मिंट चे बचा न 2 कलाकनि जे पूरे थियण में
आखिरी गाल तो कया करबला खां बाद में जडे इमाम अली मकाम जा सिर मुबारक खणी करे करबला मां निकता काफिलो रवानो थियो। हिकड़ो मकाम आयो जंहिंजो नालो आहे हलब जो मकाम। मकामे हलब केड़ो? मकामे हलब। उते हिकड़ो वडो ईसाई पादरी रहंदो आ। उन जो खजन जो बाग आ। छा जो बाग आ? खजन जो बाग आ। उन खजन जे बाग मां उन खजन जे बाग में उन सां गॾु उन जी हिकड़ी न्याणी रहंदी आ जेका अखिन खां नाबीना। छा खां नाबीना? अखिन खां नाबीना न्याणिया अखिन खां नाबीना। बाग तैयार लगो पयो आ। होडा इमाम अली मकाम जो काफिलो अची रहियो आ। ॾींहं जो टाइम आ, गर्मी जो टाइम आ। काफिले वारनि चयो त थोड़ो आराम कयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज तमाम सिर मुबारक हेठि रखियो। इमाम हुसैन सुहिणे जो सिर मुबारक नेज़े ते बीठल आ। उन नेज़े वारे सिर मुबारक खे खजीअ जे थुड़ सां उभो करे छॾियो। रब चाहे ही नथो त मुझे महबूब जे बचड़े जो सिर भी हेठ अचे। तवज्जो कर मुसलमान। ओ ईसाई राहिब थो चवे बचड़ी के, बचड़ी जी मुझा बाबा मां होडा हलब जे बाजार मां तुझे खाइण पीअण ला कुछ वठी अचा। तू भला बाग में हुड़ हुड़ कंदी वत। अल अमीन वल हफीज इए अरबी हुया, अरब हुया इए चवंदी वत। सिंधी में चवा इए चवंदी वत। बाग जा मालिक जागऊं था, बाग जा मालिक घुमऊं था पिया। इए तू चवंदी वट। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त तू नाबीन है। माण्हुनि खे त ख़बर कान पवंदी। तोखे हलंदो घुमंदो ॾिसंदा पाण ई बाग में चोर अचण वारा हलिया वेंदा। हाज़ुर मुंहिंजा बाबा ओ मोमिन तवज्जो करे वे। अबो वयो हलब जे बाजार में, बचड़ी खजीअ जे बाग में। हाणे हली बि रही आ। इए बि चई रहे अल अमीन अल वल हफीज। बाग जा चौकीदार जागऊं था पिया, बाग जा मालिक जागऊं था पिया। इए चई बि रही आ, हली बि रही आ। हलंदे हलंदे अचानक कन्न ते आवाज आयो। कन्न ते आवाज आयो। हिन नाबीन न्याणीअ पंहिंजी ज़ुबान बंद कई। तवज्जो कई त केॾो आवाज तो अचे। पक थियसि त के चोर बाग में आया हल। उन आवाज जे तरफ वधी जीअं जो अॻिते वधी आवाज आयो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। कुरान करीम जो आवाज जॾहिं उन नाबीना न्याणीअ जे कननि ते आयो। नाबीना है ॾिसे त कुझु कान पए। उन आवाज ॾे वधी करे चए ॾाढो न अटकिली चोरा चोरी बि करे रहियो आ, वरी अल्लाह जो कुरान भी पढ़ी रहियो आ। उन नाबीना चयो चोरी बि करे रहियो आ, अल्लाह जो कुरान भी पढ़ी रहियो आ। होॾा सिर मुबारक मां वरी आवाज आयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्ज़श-शैतान इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्ज़श-शैतान अन्कुमुर रिज्ज़ अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। ओह न्याणी नाबीना केरा जवाब दे। गला गला केरा जो ओह न्याणी नाबीना जेडी मल कुरान जी इहा आयत ॿुधई त दिल में ख्याल कये
हे तको शहजादो थो नजर अचे पर इए छो थो थे जो कुरान पढ़ी रहियो वा पर मूंसां ॻाल्हाए नथो मुझे वेझो नथो अचे मां नाबीन थी भी वञी रही आं मगर हू वेझो नथो अचे दिल में ख्याल कये जॾहिं कुरान करीम जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे आयतूं उन जे ज़ुबान मां ॿुधई इहे आयतूं ॿुधी करे अॻिते वधी करे जेको उन सां अरबीअ में खिताब कई कंहिं सिराइकी शायर उन जो तर्जुमो कयो करे ॿुधायां सिराइकीअ में शेर पढ़ा ओह न्याणी नाबीन ईसाई राहिब जी न्याणी पंहिंजे अरबीअ में मुझे दिलबर हुसैन जे सिर सां खिताब करे रही आ नाबीना उनके कहिड़ी ख़बर त सिर हुसैन मां आवाज़ अची रहियो आ हीअ न्याणी चवे थी किथां दा तू ॾिसदा कारी गई ते के कुरान पढ़ाया गई इवें कोई कारी नहीं पढ़ सकता जिए ते कुरान सुनाया है किथां दा तू कारी गई ते के कुरान पढ़ाया गई इवें कोई कारी नहीं पढ़ सकता जिए ते कुरान सुनाया है या तू रसूल दा पलिया गई या खीर बतूल पिलाया गई या तू रसूल दा पलिया गई या खीर बतूल पिलाया गई रब जाने केड़ी मजबूरी इन जालिम संग चढ़ाया है इमाम अली मकाम जे सिर मुबारक मां अरबी में जवाब आयो मुझा दोस्त अजीज इन नौजवान सिंध मुझा दोस्त सिराइकी शायर जवाब दिनो अकबर दा मैं बाबा अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीरे एक दिन दी खातर में छोड़ देती अपने नाना दी जागीरे अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीरे दीन दी खातर छोड़ देती अपने नाना दी जागीरे जेड़ा नेज़े ते कुरान पढ़ एक खीर दी वद तासीर ये दुनिया में को पई हुसैन आखे मेरा नाम भी पीर शबीरे इमाम अली मकाम जे सिर मुबारक मां जॾहिं आवाज आयो ओह न्याणी अॻिते वधी सवाल कयई जवाब मिलियो अबू जा दोस्त सराइके में तर्जुमो कयम ए न्याणी नाबीन हथड़ा हणदी वञे हथड़ा हणदी हलंदी वञे जेॾी महिल ॾिठई कुरान जे आवाज़ जे वेझो पहुती हां पर आवाज़ हिकिड़ी जगह तो अची रहियो आहे हीअं जो हथड़ा कयई त मुंहिंजा दोस्त उन नेज़े जे काठीअ में हथ पियो छा में हथ पियो जॾहिं नेज़े जे काठीअ में हथ पियो रड़ करे चई ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब
केॾो न तूं बेनियाज़ हई जो हिक काठीअ में एतिरी ताक़त ॾिनी थई अहिड़ो त क़ुरान पई पढ़े जहिड़ो अॼु ॾींहं ताईं मूं कोन ॿुधो आहे। ओ मुझा मौला नाबीन आहियां बेनूर आहियां ओ मुझा मौला अॼु मूंखे नूर ॾे त न काठीअ जो दीदार कयां। काठड़ीअ में हथ विझी ताहूं पई करे मथा सिरे हुसैन मां आवाज़ आयो इरफा रअसक ही मथे जेको सिर मुबारक इनखे खण त सही हथड़ो वधाईंदी वई आवाज़ मथों थो अचे जीअं सिर मुबारक में हथड़ो पयो ताज़ो ताज़ो खून टपकी रहियो आ। ताज़ो ताज़ो खून टपकी रहियो आ जीअं हथड़न के गरम खून लगो ना पीना रब में हथ पोइते कयई अल्लाह छागे झट में अख के जो हीअं कयई वो खून जो कतरो अख ते लगो अख चोॾीअ जो चंड बणजी विया। वाह मुझा हुसैन वाह मुझा दिलबर हुसैन वाह मुझा सुना हुसैन वाह सखी हुसैन अखि के जो नूर मिली वयो दुनिया जो दिसण शुरू कई हिय जो निहारे त चोॾीअ जो चंड कुरान जी तिलावत करे रहियो देर कान कई आवाज आयो ॿियो हथड़ो वधा वरी ॿियो कतरो खून जो खणी जीअं पंहिंजे अखड़ी ते हयई ॿी अख रोशन थी वई दाहूं करण लगी रड़ियूं करण लगी हलब जे शहर ॾे डोड़न लगी होॾां पीउ जो ॾिठो मुंहिंजी नाबी न्याणी रड़ियूं कंदी थी अचे उॾामदी थी अचे अबो अबो वा सामान छॾे चे ओ मुझी नाबीन बचड़ी ओ मुझी अम्मा डोड़ू न पा मत था बुड़जी किरी न पमी न्याणी चवे थी ओ मुझा बाबा मुझे किरण जो टाइम वयो हलियो मुझी नाबीन वरी हली जल्दी हली आ अज ओहो यार आयो आ जंहिंजे पाक खून मुखे रंग लायो आ अब तू त ज़मीन तो ॾिसी मां अर्श खे ॾिसी रही हां। न्याणी दाहूं करे बाबा ख्याल सां चुकरी न पमी पीउ चवे बचड़ी ख्याल सां चुकरी न पमी पीउ चवे त मुंहिंजी बचड़ी नाबीना न्याणी चवे त मुंहिंजो बाबो कुराड़ो आ जॾहिं पीउ वेझो आयो चई बाबा हेॾे निहार चई पुट हे छा है चई बाबा होॾे निहार निहारे त चोॾीअ जे चंड खां वधीक नेज़े ते सिर मुबारक मौजूद आ मगर रब जे कुरान जी तवार जा आहे त ईसाई राहिब पर चवे तो सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा मुस्तफा करीम तो सच फरमायो हो त फइन्नहा लन यतफरका हत्ता यरज अलैल हौज हे जेके बशयूं छडियो थो वञा कतरक्तु फीकुम मुस्तकलैन किताबुल्लाह व इतरत अहल बैती महबूब तो सच चयो त कुरान ऐं अहल बैत हिक बे खां जुदा को न थींदा चाहता आबे कौसर ते हली पहुंचंदा अज नेज़े ते हुसैन जो सिरा तरह भी कुरान जी तवार जारी आ ऐं मुझो सखी हुसैन वो मुझो दिलबर सखी हुसैन सिर नेज़े ते आ तॾहिं बि दुनिया के फैज़ ॾींदो थो वञे नाबीनन के नूर ॾींदो थो वञे अंधन के अखियूं ॾींदो थो वञे बेदीनन के दीन ॾींदो थो वञे वो ईसाई राहिब हथन में कड़ियूं लगियूं पयूं हन पेरन में डंडा बेड़ियूं कंहिंखे चो बीमार ज़ैनुल आबिदीन खे वञी चवे तो सुहिणा तारीफ़ त करायो हे नूरानी काफ़िलो मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन दिलबर जॾहिं तारीफ़ करायो कदमन में किरी चवे तो सुहिणा महबूब मुस्तफ़ा जो दीदार त न थियो ईसाई राहिब वहां पढ़ंदो हुयुसि तौरेत ज़बूर इंजील में पर अॼु उन जे नवासे जो दीदार थी पियो आहे जंहिं मुंहिंजे ज़िंदगीअ जा दुख लाहे छॾिया सच चयो हो अल्लाह जे नबी त मुंहिंजा बचड़ा उहे सखी हन जो जिथों वींदा त दुनिया के रंग लाईंदा
मुझो अल्लाह जन जे खून जे सदके नाबीनन के अखड़ियों दींदो वने, जन जे बेड़न जे सदके, जन जे हथ कड़न जे सदके जहन्नम के बेईमानन के ईमान दींदो, जहन्नम के जन्नत पहुंचाइंदो वने। ओ काफिलो कहजो आ चो मुझे दिलबर हुसैन जो आ। त पोइ ही अज जेको काफिलो वेठो आ ही कहजो आ चो मुझे सुणे हुसैन जो काफिलो आ। याद रखी छड़ियो, जेड़ो यजीद ऐं हुसैन जो न हुयो, जेड़ो यजीदियत ऐं हुसैनियत जो हुयो, उन वक्त जे यजीद जो मसलो ज़ाते हुसैन हुयो त ज़ाते हुसैन के मिटाया मिटाए न सकियो। अज जे यजीदियत जो मसलो जिक्र हुसैन न हो, ज़ाते हुसैन के मिटाए सकियो, नहीं जिक्र हुसैन के मिटाए सके। जबलन में या जंगलन में किथे इन कजाकन जे सूरत में, किथे आरायन जे सूरत में, किथे सोलंगिन जे सूरत में, मुझा दोस्त अजीज किथे हकड़न जे सूरत में, मुझा दोस्त अजीज किथे डखड़न जे सूरत में, किथे कहिड़ी सूरत में, किथे कहिड़ी सूरत में। मां नाला इन करे न तो खणा जो के याद आहिन के ना आहिन। बस हिकड़ो ही जुमलो चवां थो त मुझो रब चवे तो दुनिया वारा ॾिसंदा रहो, दुनिया वारा ॾिसंदा रहो। मां अल्लाह पंहिंजे महबूब ऐं महबूब जे आशिकन के न हेठ कयो वा न कंदुस, उन्हनि के त हेठ को न कंदुस, पर जेको न सच्ची दिल सां उन्हनि जे इश्क जूं ॻाल्हियूं कंदो उन के बि हेठ थियण को न ॾींदुसि। ज़िंदह मिसाल सजण साईं जो ग़ुलाम तुंहिंजे साम्हूं हो, न की आलिम, न की मौलवी, न की मुफ्ती, ऐलानिया सदाई चवंदो हां, हर जगह ते चवंदो हां। आलिमन के इल्म ते नाज़ आ सदाई हुजे, मुफ्तिन के फतवा ते नाज़ आ सदाई हुजे, सभिनी के मुबारक, किताब वारन के किताब मुबारक हो, इल्म वारन के इल्म मुबारक हो। मुखे फकत अगर नाज़ आहे त पंहिंजे कामिल मुर्शिद सजण साईं जे बैयत बैयत थियण ते नाज़ आ। मुखे नाज़ आहे त दिलबर दस्तगीर पीरन जे पीर यारियां वारे यार जे निस्बत ते नाज़ आ। मुखे अगर नाज़ आहे त आले रसूल जे इश्क ते नाज़ आ। अगर मुखे नाज़ आहे त अबू बकर सिद्दीक जे सदाकत ते नाज़ आ, उमर फारूक जे अदालत ते नाज़ आ, उस्मान सुहणे जे हलावत ते नाज़ आ, शेर खुदा जे शुजाअत ते नाज़ आ। अगर मुखे नाज़ आहे त इमामुल अंबिया जे नूरुन अला नूर हुजण ते नाज़ आ। मुझो ईमान आ, मुझो अल्लाह इन्हनि महबूबन जे सदके मूं गुनहगार जो बेड़ो भी पार कंदो, तहां जो बेड़ो भी पार करे छॾींदो। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज 2 कलाक न पर 2 कलाकन खां भी टपी मथे चढ़ियो हां, सिर्फ इन करे जो हे महबूब जे मोहब्बत वारा सादड़ा फकीर कज़ाक हन। हिन मोहब्बत वारन जी सजायल महफिल, खुदा जो कसम कुरान जो आयतूं तोखे पढ़ी ॿुधायां जेके ग़रीबन जी शान में मुझे करीम रब कुरान जो आयतूं नाज़िल फरमायूं। कुरान जो आयतूं गरीबन जे शान में, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात त इएं भी फरमाए छॾियो त अल कासिब हबीबुल्लाह, मेहनत करण वारो अल्लाह जो वली आ, अल्लाह जो दोस्त। ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तहां हाणे मुखे साईं हाफ़िज़ अली अकबर दामत बरकातुहुल आलिया वांगुरु मजबूर मथो खणणो थो पवे, पानी थो पियो वहे न, मथे मां पानी थो पियो वहे। तहां वेठा हो इश्क में, मां भी इश्क में, लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, तव्हांजो इश्क सलामत ख़ुदा रखे। थोड़ो मुंहिंजो ख़्याल कंदा के एतिरो ॾिसंदा कयो त कलाक वारो जंहिं 2 कलाक ॻाल्हायो आहे, तव्हां खां हिकिड़ो बि नारो हणायो अथमि? कंहिंखे ईअं चयमि त तूं सुभाणे अल्लाह जो, चयमि कंहिंखे छो चवां? दाद घुरी उहो वठंदो आहे जंहिंखे दाद न मिलंदो आहे, दुनिया खां उहो वठंदो आहे जंहिंखे यार खां न मिलंदो आहे। पर जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आहे, जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ, उन्हीअ जो रूह ॿिए कंहिं सां कॾहिं भी कोन रलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ। हाणे इहो तव्हांजे पसंदि ते ॿुधायमि, हाणे भला मूंखे ज़ाती पसंदि जा 2 मिंट ॾींदो?
मुझी दिल थी चवे त मां पंहिंजे दिल के खुश करे एकड़ो शेर पढ़ा तवा इजाजत दींदो पक्की गाल हा हेडे होडे कोन थींदो हाय भलो तू ऐ भली तुझी दरगाह सजण तुझो शहर भलो आ ओ भलो तू ऐ भली भलो तू ऐ भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ सोना साईं शहर भलो आ सजण साईं शहर भलो आ भलो तू ऐ भली तुझी दरबार सोना बगदाद वारा साईं तुझो शहर भलो आ भले सबको पंहिंजे मुर्शिद जो तसव्वुर करे चवे मां पंहिंजे सजण पीर जो तसव्वुर करे चवा भलो तू ऐं भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ ओ सोना तुझो शहर भलो आ सजण अव्हां जी दीद सुठिया दीद त छा ॼण ईद ॾिठिया सजण अव्हां जी दीद सुठिया दीद त छा मूं ईद ॾिठिया हर फ़कीर जो तो में आहे साह सजण तुझो शहर भलो आ हर फ़कीर जो तो में आहे साह मुर्शिद तुझो शहर भलो आ सजण साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ बगदाद ॾाढो भलो आ कंबर ॾाढो भलो आ मुंहिंजा साईं ॾाढो भलो आ लाड़काणो ॾाढो भलो आ भलो सूंह आई तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो शहर भलो आ पीर मिठा जी निगाह अव्हां ते सोने साईं जी निगाह अव्हां ते पीर मिठा जी निगाह अव्हां ते सोने साईं जी निगाह अव्हां ते ॾिसी ॾसी हक़ ऐं सच जी थोरा मुर्शिद तुंहिंजो शहर भलो ॾसी हक़ ऐं सच जी थोरा सजण तुंहिंजो शहर भलो आ सोना साईं शहर भलो आ सजण साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ बगदाद ॾाढो भलो आ भलो तू ऐं भली तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो शहर भलो आ रब ॾींदुई शल उमिर दराज़ी पंहिंजे मुर्शिद जो तसव्वुर करे दुआ घुर याद रख हर निस्बत वारे सां पंहिंजे कामिल गॾु हूंदो आहे निस्बत जो पक्को बाक़ी जे चाखा हुआ त पियो चखे रब ॾींदुई शल उमिर दराज़ी सोने नबीअ जी थई करम नवाज़ी रब ॾींदुई शल उमिर दराज़ी सोने नबीअ जी थई करम नवाज़ी वसे क़यामत ताईं तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो शहर भलो आ वसे क़यामत ताईं चओ वसे क़यामत ताईं तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो शहर भलो आ सोना साईं शहर भलो आ मिठा साईं शहर भलो आ मशहूरन वारा साईं शहर भलो आ पीर मिठा तुंहिंजो शहर भलो आ असां सभिनी आशिकन अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं चो त अख फेरा ए ॾिसु यार पीर असां जो आ लख मुबारक अथव दस्तगीर असां जो आ अख फेरा ए ॾिसु यार पीर असां जो आ लख मुबारक अथव दस्तगीर असां जो आ हक़ वारी जमायत आहियूं
हक वारी जमायत आयो असा यारन धन का नायो चो हक वारी जमायत आयो कज़ाक फकीर चो हक वारी जमायत आयो असा यारन धन का नायो छो यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव कलंदर पीर असां जो आ लख मुबारक थव भिटाई घोट असां जो आ लख मुबारक थव सुनो केर बगदाद वारो जवान असां जो आ लख मुबारक थव ख्वाजा निजामुद्दीन असां जो आ मुइनुद्दीन असां जो आ लख मुबारक थव शम्स तबरेज भी असां जो आ सुनो दाता भी असां जो आ मशहूरन वारो साईं भी असां जो रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैहि बि असांजो ठट्टे वारो मखदूम बिलावल भी असांजो कंबर वारो साईं हुसैन शाह कंबर वारो भी असांजो दिह सोहू वारो साईं आशिक अली शाह जीलानी भी असांजो करुंडिया वारो साईं हाजी हुसैन शाह रहमतुल्लाह अलैहि भी असांजो करुंडिया वारो साईं पीर शमसदीन साईं भी असांजो मुंहिंजा यार तूं जादे निगाह कर फिरी वरी चोपो कंडियारे वारो सजण साईं भी त असांजो आ न दराज़न वारो सचल साईं भी त असांजो आ न सुन्नी तोखे मुबारक आ हिकड़े पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे दामन में हथ विधई हड़ पीर मिली गई पर जे हिकड़े पीरन जे पीर के छड़ींदे त हड़ई तो मो हथ कढंदई हाणे मर्जी तुंहिंजी आ 11 वारे जो थी त 12 वारो पाणे तोसां प्यार कंदो अस्सलाम वालेकुम सलातु सलाम मुख्तसिर सही